अपडेट कहीं पे ब्रेकिंग न्यूज़ आहे क़ौमी अवामी तहरीक के सरबराह अयास लतीफ़ वली जो हैदराबाद में डॉक्टर सफदर अब्बासी ऐं नाहिद खान से मुलाकात कई आहे। अहम ख़बर आहे अवास शेयर कंदासी सिंध की सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल थी आहे। ख़राब हुक्मरानी ऐं करप्शन खिलाफ़ गॾिजी जदोजहद करण ते इत्तेफ़ाक़ थियो आहे। अवासा ख़बर शेयर करे रहिया आहियो। अयाज़ लतीफ़ वली जो चवणु आहे त डिजिटल आदमशुमारी के रद्द करियूं था। सिंध सां धोखो कयो वियो आहे। सिंध में धारनि जी आबादकारी जी सख़्त मज़ामत कंदासीं। सिंध के सरदारी निज़ाम ऐं वॾेरा शाही जो मर्कज़ बणायो वियो आहे। डॉक्टर सफदर अब्बासी जो चवणु आहे त ख़राब हुक्मरानी ऐं करप्शन खिलाफ़ गॾिजी जदोजहद कंदासीं। ख़बर शेयर कयूं पिया ब्रेकिंग न्यूज़ आहे। अयास लतीफ़ वली जो चवणु त डिजिटल आदमशुमारी खे रद्द कयूं था। सिंध सां धोखो कयो वियो आहे। सिंध में धारनि जी आबादकारी जी सख़्त मुज़ाहिमत कंदासीं। सिंध के सरदारी निज़ाम ऐं वॾेरा शाही जो मर्कज़ बणायो वियो आहे। अहम ख़बर आहे अवासा शेयर कंदासी क़ौमी अवामी तहरीक के सरबराह अयाज़ लतीफ़ वली जे सां हैदराबाद में डॉक्टर सफदर अब्बासी ऐं नाहिद खान की मुलाकात थी आहे। मुल्क ऐं सिंध की सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चना खां। जी नसीर छा तफ़सील आहिनि आगाह कजो।